उस्ताद सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे बाबा दुआऊं। बाबा हे कपड़ा खणी आयो हां। कपड़ा बाबा कोन था वठूं, टाइम कोने। अरे बाबा मां ॿियनि ॾे बि खणी वियो हां, उन्हनि मना कई, हाणे सिबराई जो तोखां। बाबा ईद में टाइम ॾिसींदो बच्चो किथे आहे, कोन था वठूं वञी की ॿिए केॾे। अरे उस्ताद ईद जो मौक़ो 5000 तोखे मां ॾियां थो सिलाई जा। बाबा 5000 रख पाण वटि, मां नथो वठां कपड़ा, हे वठ वञी की ॿिए वञी ॾे वञ। टाइम न आहे असां ॾाढी मुरसाई न कर, मुंहिंजा हे कपड़ा सिब, ईद जो मौक़ो आहे। ओ मुंहिंजा पी नथा वठूं हे हेॾा जोड़ा पिया माण्हुनि जा सिबणा मारे दे जा मूंखे। बाबा मुंहिंजा सिब कपड़ा कोन थींदो बाबा, तूं 5000 दी खणी 8000 दी कोन थींदो, वञ खणी वञ। बाबा हाणे कार ॿुधो 10000 रुपया ॾियां थो सिबी यार संगत रे मजबूर कंदा न। हल सही आहे, और कर अलाए किथां किथां अची रहा वञनि, पहिरियां यादि कोन आई। अरे बाबा पोइ कल्ह वठी आयो हां। कल्ह वठी आहीं। नालो ॿुधा? नालो चाचा बबलू। हाँ? छा? चाचा बबलू। चाचा बबलू, ठीक है। छा कंदो ई वाह? अरे तू कपड़ा सिबे मूंखे छा कंदे? बाबा फॉर्मेलिटी आ पूरी करनी पवंदी, न त खण पंहिंजा कपड़ा हल। जान छॾे को असांखे टाइम कोन्हे को। छा कंदो ई? हल ठीक है लिख 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 यार। छा कंदो ई जल्दी ॿुधा। कबाड़े जो धंधो कंदो आं। छा? कबाड़े जो धंधो। लगे तो चोरी जो माल भी वठंदो हूंदो, कबाड़ी जो धंधो। ठीक है। यो घर में घणा भाती हो? अरे भातियुनि सां तुंहिंजो छा वञे, तू कपड़ा सिब न। फॉर्मेलिटी आ फॉर्मेलिटी, ओ अॻे वारो दौर खाई हो, खण कपड़ा ही सिबी छॾींदा हो। भाती घणा हो? ये सभिनी को फॉर्मेलिटी वठंदा। हाँ जल्दी कर, टाइम न आहे। छोकरा जल्दी कर, तू यार हो अचे तो कपड़ा खण, जल्दी कर। 8 भातियूं। मायूं घणियूं, मर्द घणा? मर्द 3 4 मायूं। 3 और 4, ये तो 7 थिया, 8 केरा? अरे बाबा पो 8 जेको हुयो न, बाबो उहो वियो। हाँ तो पो 7 ॿुधा न 8 जो तो ॿुधाई। पो 8 त हुयासु न। ठीक है। वो भी कल वियो आहे। ठीक है। बेनज़ीर जा पैसा मिलदा हो? अरे बाबा तू कपड़ा सिब, बेनज़ीर सां तुंहिंजो कहिड़ो वास्तो? ए फॉर्मेलिटी है यार, तू समझी छोड़ो तो टाइम छो तो जाए गई। खण पया कपड़ा हल। अरे बाबा तू कपड़ा सिब। 10000 दी मूंखे खरीद करे छड़ियो है तू। हल तू सिब यार। बेनज़ीर जा पैसा मिलदा तव? हाँ बा हेडन के भी बेनज़ीर जा पैसा ना मिलन। बेनज़ीर जा पैसा मिलदा। अच्छा वोट की केड़ी ना हो? अरे वोटन सां तुंहिंजो कहिड़ो हिसाब आहे? चाचा तू भला मूंखे तंग करण आई, मूंखे बेज़ार करण आई या कपड़ा सिबरण आई? न तहां दर्जी जो को तहां वोटन जो था पुछो वरी। तो यार हे वट पैसा तो मां तो जा वञ, मुंहिंजी जान छॾ यार। बाबा तो खे ॾिस न मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मां तो कपड़ा खणी आऊं सिलाई। ये फॉर्मेलिटी आई पूरी करनी पवंदी, जन्नत खण पंहिंजा कपड़ा। की केड़ी ना वोट? वोट हुनखे कंहिंखे? हुनखे हुनखे कंहिंखे? हा वाह तव्हां वतो ओडुनि जूं बच्चूं पाणींदा, जल्दी कर कम कर। खाराईंदो मूंखे ओडनि खां पातर। हा कंहिंखे ॾींदा वोट? अरे बाबा हुनखे ॾींदा हूं न। हुनखे कंहिंखे? मां सोचां त सही पोइ ॿुधाईंदो, मां हुनखे ॾींदा हूं न। टाइम न आहे यार, टाइम न आहे। कंहिंखे ॾींदा वोट? बेनज़ीर खे। भटा तीर तीरा अम्मा दुश्मन अबो इन्हीं अच्छा वोट बना नीचा तीर दीजा अबो दुश्मन दी अम्मा। ओके भला यो कब्जी अथव? अबा छा तो डॉक्टर ही जा? अरे बाबा डॉक्टर रहा दर्जिया पर फॉर्मेलिटी आ, नओ कानून छो न तू छड़ न पोदा कपड़ा भला वञ न यार, के बे जे मथे मलक वञ यार। एक महीने माता के फाथुस तो बुधा न पो कब्जी अथई न? कब्जी आहे। हल्को खातो खाने कब्जी न थींदी है बाकी। सुबह जो कंदो आ, रात जो कोन ईंदो आ। जो कंदो रात जो। शुगर अथई? शुगर हाई लेवल जो आ। घणो होंदो तई शुगर? शुगर रास्ते हो निभागा टू लगी पई। हां 1122 वरी हेठ ईंदो आ 1326। शुगर आ ब्लड प्रेशर आ? अलाए मूंखे कहिड़ी ख़बर। हल सही है जेको आहे। अच्छा मच्छर खाईंदा तो? मच्छरन जो तो वेल आ, असां मच्छरन जो तू छो तो पुछी? बाबा फॉर्मेलिटी है तो बार बार बुधाया छा तू सिबराई तो सिबरा न तो वञ न भला। दिमाग खराब करे छॾियो थी। इन जो छो तो पुछी, हुन जो छो तो पुछी। अरे बाबा फॉर्मेलिटी आ। हल कर पंहिंजो कारो मां। हा मच्छर तमाम घणो आहे, डेंगी खाईंदो थई? पटे वेंदा हाणे रात जो। मच्छर भी बड़ी ना थई। ज़ाल जो इनसी बुधा। ज़ाल जो इनसी जो तुंहिंजो कहिड़ो कमु उस्ताद? फॉर्मेलिटी अरे फॉर्मेलिटी या केड़ी आ तहांजी? एनआईसी रे यार जल्दी बोलो, आखिरी प्रोसीजर में बताओ। 1300 छिका। हां 1300 छिका
1300 चिक चिका 26 28 26 28 1661 एनआईसी है पैदाइशा बाबा एना सी नंबर आ ना 1661 हल ठीक है सिद्धो थी पियाणे सिद्धो थी पी हेडे उंबतो तो पी दी सिद्धो पी दे सिधो पिया हां पत वठाए फते कर मुंडी ओ सा घोटो रे यार मुझी भी नजर थी है घट ए से 38 83 हल जिको है तकड़े लगी पे ईद मत है बा सीधी कर तेरी बात से क्या है 72 72 हां लंबाई कितनी रखाएं इतनी सही है हां नहीं खमी जेतरी हां सही है बीजी तरी कांच किते बदनो है अगट किते बदनो उते रखे जमा रखाएं एत अगट हेते बदनो कुले दे हां सही है 94 ठीक है सैंडल का नंबर पाइनो यो जूतो बाबा गाल बुझ ना जूतो का नंबर हेत कोन कछ केड़ो अरे इयो मुके अरे खबर कमर कछ ना कमर तुजी कच्छला यार छा कच्छा तुजी सनी हो जाए अटेवी हुंदी हां ना ना तवी ना हे छाए अरे बाबा तो तवी ना हे हित रख ना आइते हां पेंट से भराना है हां शेरवानी सैंडल गांव नंबर माप पाइनो ही सेंटर सत जो करो वास्तो बाबा ये पुदार गांव नंबर पाइंदो ही सोथो जिद करी 7 नंबर 8 7 नंबर 8 हां 7 नंबर 8 हल ठीक है दादा बस तू आने अचे जाए कपड़ा पाया खणी वने टाइम से अचे जाए सही है कई तारीख चा यार ए तू इनकर 32 रोदे ते खणी वने 32 रोजे से हां 32 रोदे ते अचे जाए इंशाल्लाह तो कपड़ा मिली ना बाबा गाल बुझ जी। 32 रोजे ते माई तो माई पर कपड़ा मुझा तैयार करे रख जाए चाचा हाणे तू इन दर्जी जो नालो सिंध पूरे मशहूर है ना हां या न पर कार मुझे ईद न आ जाए न पाजी पैसे करा जाए न मुझे करा बाबा जाए तू बेफिकर थी 32 रोदे ते अची पे कपड़ा खणी वे बस हल इने न कजे मादा ईद ते कपड़ा नदी में माई जा कपड़ा पायो अरे ना बाबा वांदा वांदा अची राजन मैं तारी हूँ भाई